तव्हां माण्हुनि खे ई कंदे ॾिठो आहे इंटरनेट ते, तव्हांखां चवंदा की तव्हांखे तव्हांजे फेस जी चर्बी हटाइणी हुजे न त इहे सभु हरकतूं कयो। तव्हांखे बि प्रॉब्लम आहे की तव्हांखे तव्हांजे फेस तां चर्बी हटाइणी आहे त हिन वीडियो में तव्हांखे सोल्यूशन मिलंदो। आयो लाल सभई चओ झूलेलाल। ही जेकी मूं मज़ाक वारी हरकतूं कयूं, इलाही माण्हू फेस योगा जे नाले ते ई तव्हांखे वेचण जी ट्राई कंदा, पर फेस योगा एविडेंस बेस्ड कान अथव। सुठे कोई योगा इंस्ट्रक्टर सां ॻाल्हाईंदा त हू तव्हांखे ॿुधाईंदो योगा फिज़िकल हेल्थ न वधीक तव्हांजे मेंटल हेल्थ लाइ अथव। जेकी बि फिज़िकल बेनिफिट्स अचनि थियूं उहो बाय प्रोडक्ट आहे योगा रेगुलरली करण सां। फेस तव्हांखे चर्बी हटाइणी आहे या तव्हांजे आर्म्स तां चर्बी हटाइणी आहे, तव्हांजी तोन तां चर्बी हटाइणी आहे, तव्हांजे दुडनि तां चर्बी हटाइणी आहे, त तव्हांखे उहो ई करिणो आहे जेको ओवरऑल चर्बी हटाइण लाइ तव्हांखे कमु करिणो आहे। छा आहे उहा कैलोरी डेफिसिट। तव्हांजी जेकी ज़रूरी कैलोरी आहिनि ॾींहं जी खाइण लाइ, उन मां 300 खां 700 कैलोरी घटि खाईंदा, उनखे बैलेंस कार्ब्स प्रोटीन फैट्स फाइबर्स जे बैलेंस में खाईंदा, सुठी तरीक़े सां वर्कआउट कंदा, त तव्हांजो शरीर धीरे धीरे चर्बी घटाईंदो। उहो तव्हांजे फेस तां बि वेंदो, आर्म्स तां बि वेंदो, पेट तां बि वेंदो। पर केर बि ऑर्डर नथो ॾेई सघे पंहिंजे शरीर खे कि तव्हां हथां चर्बी घटायो। चर्बी घटाइण लाइ तव्हांखे कैलोरी डेफिसिट कंटिन्यू करिणो ई पवंदो। तव्हांखे माण्हुनि जे कूड़ में फसी करे तव्हांजा सुठा जेका कमायल पैसा आहिनि उहे वेस्ट करणा हुजनि, तव्हां करे था सघो।